औरत आज़ादी मार्च जी मोबिलाइज़ेशन जो प्रोग्राम आहे ऐं असां हमेशह औरत आज़ादी मार्च जी मोबिलाइज़ेशन जो प्रोग्राम जनवरी खां शुरू कंदा आहियूं ऐं जनवरी मां असां शुरू कंदा आहियूं हिते ख़ासि तौर ते ॻोठनि में ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते। हिन दफ़े जीअं मार्च जीअं शुरू थींदो आहे असां शहरनि ॾांहुं जेका असां शहर जे अंदरि मोबिलाइज़ेशन कंदा आहियूं ऐं शहर जे अंदरि मोबिलाइज़ेशन लाइ तव्हांखे ख़बर आहे त जेका असां रैलियूं हूंदियूं आहिनि कार्नर मीटिंग्स हूंदियूं आहिनि तइलीमी इदारनि जे अंदरि वञणु हूंदो आहे ऐं जेका असां कॉलेजनि में गर्ल्स कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि जे अंदरि 8 मार्च ते असांजी वॾी रैली निकिरंदी पर उन वॾी रैली खां अॻु में असां ही हिकिड़ी मोबिलाइज़ेशन रैली बि जेका असां कढी आहे ऐं हिन मोबिलाइज़ेशन रैली जो जेको असां मक़सदु इहो आहे त अॼोके ॾींहं जे इन औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले खां जेके औरतूं आहिनि उन्हनि खे गॾु करे ऐं असां पंहिंजा नया तराना नया स्लोगन्स नया जेके आहिनि से ही पंहिंजा जेके आहिनि से गीत चऊं उन जे लाइ असां हिकिड़ो नओं गीत तयारु कयो आहे। हर औरत आज़ादी मार्च ते असांजो हिकिड़ो नओं क़ौमी तरानो नओं औरतुनि जो तरानो हूंदो आहे ऐं हिन दफ़े असांजो तरानो डॉक्टर रुखसाना प्रीत लिखियो आहे ऐं डॉक्टर रुखसाना प्रीत जो जेको आहे सरतियूं ज़िंदाबाद त सारियूं धरतियूं ज़िंदाबाद। मोबिलाइज़ेशन रैली असां इन करे था कयूं त सभिनी खे ख़बर पवे त असां कहिड़े हक़नि जी ॻाल्हि था कयूं ऐं तव्हां जेकॾहिं हिते ही तस्वीरूं बि ॾिसंदव त हिते तशद्दुद खां वेंदे करे मज़ाहिमत जी बि ॻाल्हि थियल आहे। तशद्दुद इहो ॾेखारियल आहे त उहो नक वढणु हुजे चप कटणु हुजे औरतुनि सां जिन्सी ज़्यादती हुजे या ॿारनि सां ज़्यादती हुजे उन जी हिते बहितरीन नकासी थियल आहे ऐं गॾोगॾु असांजी हिते मज़ाहिमत जी बि ॻाल्हि थियल आहे। समाजी मूवमेंट आहे जेका हर ॾाढ जबर ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे। असीं आज़ादी जो नारो जेको हणूं था उहो तमामु हिकिड़ो वसी लफ़्ज़ आहे जंहिंखे घणो करे कुझु धुरियूं ग़लति तसवुर बि ॾींदियूं आहिनि पर असांजी पॉज़िटिव मूवमेंट आहे जेके बि औरतुनि सां जबर ज़ुल्म सितम था थियनि असीं उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं ऐं असीं चाहियूं था त अहिड़े क़िस्म जूं तहरीकुनि जी हुकूमती सतह ते बि सपोर्ट कई वञे ऐं हुकूमत जे सतह ते बि अहिड़ियूं मूवमेंट हलायूं वञनि त जीअं औरतुनि जो तहफ़ुज़ थी सघे। अॼु असां हिकु मोबिलाइज़ेशन रैली कयूं था ऐं हे पोयां जेको तव्हां भित ॾिठी आहे इन ते असांजे नौजवाननि आर्ट सां तालुक़ु रखंदड़ उन समाज जो आईनो ॾेखारियो आहे अॼु हिन भित ते। उन में पॉज़िटिव बि ॾेखारिया अथऊं जेके किरदार समाज में मौजूदु आहिनि ऐं नेगेटिव बि जेकी पिदिरशाही जी बर्बरियत जा जेके अहसास आहिनि उहे बि हिननि अॼु हिते इमोशन्स पंहिंजे आर्ट में रंगनि में ज़ाहिर कया आहिनि त समाज खे शायदि पंहिंजे अंदरि जो आईनो नज़र अचे त हीउ सभु थिए पियो ऐं असांजे घरनि में असांजे पाड़े में असांजी गिटनि में थिए पियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk